ख़बर ॾींदा हलूं। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्टनि ऐलान कयो आहे मेहरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ महमूद जे क़त्ल जा मुख्य जवाबदार गिरफ़्तार न करणु, सहाफ़ियुनि जी माशी क़त्लेआम समेत वफ़ाक़ी हुकूमत खे ॾिनल चार्टर ऑफ डिमांड जा मुतालबा हल न कया विया त पोइ इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च कयो वेंदो। अहिड़ो ऐलान पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्टनि जे मरकज़ी नायब सदर लाला असद पठान प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ में नौशर फ़िरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्टनि जी चूंड मेड़ाके खे ख़िताब कंदे कयो। हिन चयो त मुल्क जे वॾनि मीडिया हाउसिस मां सहाफ़ियुनि खे नेकाली ॾेई सहाफ़ियुनि खे बेरोज़गार करण सां गॾु उन्हनि जो माशी क़त्लेआम कयो पियो वञे। इदारा सहाफ़ियुनि जा मसइला हल करण लाइ तयारु न आहिनि। हिननि चयो त मुल्क में सहाफ़त आज़ादु न आहे। सहाफ़ी ऐं इदारा दबाव जो शिकार आहिनि, जंहिं करे आम माण्हुनि जा मसइला सही नमूने उजागर न पिया थियनि। मुल्क में महांगाई, बेरोज़गारी, बदअमनी आम माण्हुनि जो जीअण हराम करे छॾियो आहे। मुल्क का बि तरक़ी नज़र नथी अचे। शहर तबाह आहिनि, इस्पताल में इलाज जी सहूलियत न आहे। सरकारी तालीमी तबाह हुजण करे ग़रीबनि जा ॿार तालीम खां महरूम आहिनि। अहिड़ा मसइला उजागर करण ते सहाफ़ियुनि टारगेट बणाए क़त्ल कयो पियो वञे, जंहिंजी मिसाल मेहरापुर जे सहाफ़ी अज़ीज़ महमूद ऐं पटेदन जो सहाफ़ी अली शेराजपर आहिनि, जिन खे क़त्ल कयो वियो ऐं उन्हनि जा मुख्य कातिल आज़ादु आहिनि। हिन चयो त सहाफ़ियुनि जो लॉन्ग मार्च कोयटा खां शुरू थींदो, जेको कराची खां पोइ सखर, मुल्तान ऐं लाहौर रस्ते इस्लामाबाद पहुचंदो। उन मौक़े ते नौशर फ़िरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्टनि जो चूंडनि में ज़ाहिद कायमखानी सदर, शाहिद सुमरो नायब सदर, वक़ार राजपर नायब सदर, मज़हर कासकेली जनरल सेक्रेटरी, साजिद जोयो जॉइंट सेक्रेटरी, अरबेलो जॉइंट सेक्रेटरी, मेहरबान प्रेस सेक्रेटरी, सैयद शौकत शाह ऑफिस सेक्रेटरी ऐं गुलाम मुर्तज़ा तगड़ खे खज़ानची चूंडियो वियो। जॾहिं त मेड़ाके खे सखर यूनियन ऑफ जर्नलिस्टनि जे सदर सलीम सहतो, प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ जे सदर ज़ाहिद राजपर, खैरपुर यूनियन ऑफ जर्नलिस्टनि जे नायब सदर आज़म मस्तोई, नौशर फ़िरोज़ यूनियन ऑफ जर्नलिस्टनि जे नए चूंडियल सदर ज़ाहिद कायमखानी, शाहिद सुमरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। मेड़ाके में ज़िले जे मुतहरिक सहाफ़ियुनि जे वॾे अंग शिरकत कई। रिपोर्ट अता हुसैन, अमल न्यूज़, नौशर फ़िरोज़।